प्रोग्राम में कोशिश यही होंगी है एक्टर्स ऐं एक्ट्रेसिस ऐं जेके असांजी मीडिया से ताल्लुक रखंदड़ हर शोबे जो माण्हू असांजे प्रोग्राम में अचे जैसा तव्हां मुलाक़ात करण चाहियो था। अॼु बि असांजे प्रोग्राम में तमामु बहितरीन शख्सियत आहिनि, कानूनदान आहिनि पाण ऐं सियासतदान, कानूनदान, शाइर, अदीब ऐं ॿियूं अलाए खोड़ सारियूं केतिरियूं क्वालिटीज़ आहिनि उन्हनि में जेका असां तव्हांखे जेको आहे जंहिंमहिल मुलाक़ात कराईंदासीं ओॾी महिल ई ख़बर पवंदी। ऐं इहो बि तव्हां सां ख़ासि ॻाल्हि ॿुधाईंदी रहां त असांजे बहितरीन जेको आहे सियासतदान रसूल बख्श पली जहिड़ा फर्ज़ंद बि आहिनि। सो जल्दी जेको आहे असां वटि अॼु प्रोग्राम में मुलाक़ात कराइण थी तव्हांजी सूबे मेहरान में अयाज़ लतीफ़ पली जो साहब। अस्सलाम वालेकुम एंड गुड मॉर्निंग। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि? वेरी गुड मॉर्निंग। वेरी गुड मॉर्निंग। लॻे थो त अॼु गुफ़्तगू थींदी ॾाढी मज़ेदार, छो जो थींदी थोरो हटी करे तव्हांजी सियासी, तव्हांजी समाजी, तव्हांजी जेका आहे पर्सनल लाइफ सां जुड़ियल रहंदी। त असांजा व्यूअर्स यकीनन इंट्रस्ट रखनि था। असांजी हर जेका पर्सनैलिटी सां हूंदी आहे माशाल्लाह, ॾिसजो तव्हां असांजे महिल कॉलर्स ईंदा न असांजे प्रोग्राम में तव्हांखे ख़बर पइजी वेंदी, एतिरो इंट्रस्ट रखंदा आहिनि बल्कि डिमांड कंदा आहिनि त असांजी हीअ शख़्सियत घुराई वञे या हुननि खे मदू कयो वञे। सो वेल तव्हांखे कीअं लॻे पियो असांजे प्रोग्राम में? ॾाढो सुठो पियो लॻे, थोरो डिफरेंट आहे ऐं जेको ही ब्राइडल मेकअप पियो थिए ऐं उन सां वरी हिकिड़ो ॿियो रंग आहे ज़बरदस्त टच आहे न, थोरो यूथ लाइ। ऐं उहे माण्हू जेके शादी जे तयारियुनि में आहिनि या उहे माण्हू जेके पंहिंजे नुंहंनि या पुटनि जे इंतज़ार में आहिनि। बिल्कुलु, त उन्हनि जे लाइ बि असां इहो सोचींदा आहियूं त वेठे वेठे घर में हिननि खे आइडियाज़ मिलनि ताकी इहे आराम सां पंहिंजे जेको आहे वेल करे सघनि केॾां वञनि। या ज़माने में त माशाल्लाह रोज़ तब्दीलियूं तव्हांखे ख़बर अचनि ई पयूं, फैशन जे हवाले सां, ॻाल्हियुनि जे हवाले सां, सियासत जे हवाले सां ऐं खोड़ सारियुनि ॻाल्हियुनि जे हवाले सां। सो सर माशाल्लाह तव्हांखे जेको आहे पहिरीं त इहो ॿुधायो कीअं लॻो सुबुह सुबुह उथी तव्हांजे छा रूटीन में शामिल आहे या अॼु फर्स्ट टाइम उथी तव्हां शो में आया? असीं जेके वकील आहियूं ऐं ॿिया जेके पॉलिटिकल एक्टिविस्ट आहियूं उन्हनि जी रूटीन ॾाढी हिकिड़ी प्रिडिक्ट करण जहिड़ी कोन हूंदी आहे। कंहिं ॾींहुं तव्हां सुबुह जो 4 ॾींहं अॻु में मूंखे सुबुह जो 3:30 बजे उथणो पियो लाहौर वञण लाइ ऐं टियों ॾींहुं मूंखे आदमशुमारी मॉनिटरिंग कमेटी जी रैली में वञिणो हो। उन ॾींहुं सवेल जंहिं ॾींहुं हाई कोर्ट थिए थी असांजी उन ॾींहुं 8:30 बजे पुॼण लाइ 7:30, कंहिं ॾींहुं 12 बजे ताईं सुता पिया हूंदा आहियूं। रूटीन काप करे हीअ तव्हांखे राति जो जंहिंमहिल ख़बर पई त मूंखे हिते सुबुह जो वञिणो आहे त छा तव्हांजी फीलिंग्स हुई, छा मतिलबु तव्हांखे चयो था भई सुबुह मूंखे गेस्ट थियणो आहे? हा, मूंखे थोरो इहो थोरो डिफरेंट लॻो। सीताई ऐं राजा ॿिन्ही दोस्त यंगस्टर्स जे कॉन्टेक्ट खां पोइ मूंखे लॻो त हीउ थोरो डिफरेंट हूंदो, तंहिंजे करे आई वाज़ एक्सपेक्टिंग अ लॉट फ्रॉम दिस प्रोग्राम। माशाल्लाह जेको आहे तव्हांजे ॻाल्हाइण तव्हांजी शख़्सियत सां मुंहिंजी तव्हां सां फर्स्ट टाइम मुलाक़ात आहे। सो ऑफकोर्स त इलाही सुठो लॻे पियो त जेको आहे एतिरियूं असां वटि जेके शख़्सियतूं अचनि थियूं एतिरियूं सुठियूं त हुननि सां गुफ़्तगू करण में काफ़ी मज़ो अचे थो। तव्हां बि जल्दी जल्दी सां असांजे प्रोग्राम में शामिल थियो, लाइव कॉल करियो, SMS करियो, जेको सर खां सवाल पुछणो आहे बिल्कुलु बेशक पुछी सघो था। जी सर, तव्हांजी माशाल्लाह इब्तिदा जी तव्हांजो जेको तालुक आहे उहो पॉलिटिकल घराणे सां ई आहे। नंढे हूंदे खां ई शौक़ु हो छा? शौक़ु न, माण्हू चवंदा ई आहिनि मूंखे नंढे हूंदे खां पायलट थियण जो शौक़ु हो, नंढे हूंदे खां क्रिकेटर थियण जो शौक़ु। मुंहिंजे ख्याल में नंढे हूंदे शौक़ु इहो कोन हूंदा आहिनि। नंढे हूंदे शौक़ु हूंदो आहे, नंढे हूंदो आहे माण्हू लायन किंग जो हीरो थिए, सिम्बा थिए। नंढे हूंदे माण्हू खे हूंदो आहे त आऊं पोपाय जी सेलर थियां, पिंक पैंथर थियां ऐं जहाज़नि जो थोरो शौक़ु थी सघे थो, टर्मिनेटर थियां ऐं रेम्बो थियां। नंढे हूंदे शौक़ु पॉलिटिक्स में अचण जो नंढे हूंदे शौक़ु कीअं थो थी सघे? घराणो ॾिसी तव्हां पंहिंजे फैमिली में तव्हां पंहिंजे बाबा सां वेंदा हूंदा या तव्हां जीअं ज़ाहिर अटेंड कंदा हूंदा पढ़ी त हिकिड़ो आइडिया त अची थो वञे त भई हिकिड़ो आहे मूंखे हीअ शइ आहे। हा, थोरो अट्रैक्ट कंदी हूंदी। दर हक़ीक़त जॾहिं बाबा सियासत कई पे तॾहिं ग्लैमर जो दौर कोन हो, हाणे मीडिया इलाही आहे, चैनल्स आहिनि, तॾहिं उन वक़्तु जदोजहदनि जो दौर हो, गुमनाम सियासत जो दौर हो, माण्हू अंडरग्राउंड पॉलिटिक्स कंदा हुआ, ज़िया जी आमरियत हुई, अयूब यहया जी आमरियत हुई, तंहिंजे करे हीउ दौर थोरो डिफरेंट आहे। हिन दौर में ॿार ग्लैमराइज़ करे सम्झी सघनि था पॉलिटिक्स खे। उन दौर में रुझान इन ॻाल्हि लाइ घणो हो त पढ़ाई कजे। तव्हां पढ़ाई कंदा हुआ, तव्हां बि स्टूडेंट हुआ? पढ़ाई मूं इलाही सारी कई आहे। न उहा त हाणे माशाल्लाह क्वालिफिकेशन जे हवाले सां स्टार्ट में मतिलबु चवां पई स्टूडेंट हूंदा हुआ पंहिंजा। मूं मॉडल स्कूल में 12 साल पढ़ियो आहे, हैदराबाद जा KG खां वठी इंटरमीडिएट ताईं। अच्छा, प्राइवेट BA कई आहे, पोइ मूं BE कई आहे। कहिड़ा स्टूडेंट हुआ थोरो वक़्तु ॿुधायो? शरारत कंदा हुआ या सीरियस स्टूडेंट हुआ या बेंच में फर्स्ट रो ते वेहण वारा या लास्ट रो ते वेहण वारा? पोइ मूं BE कई आहे सिविल इंजीनियरिंग, पोइ मास्टर्स ऑफ रूरल डेवलपमेंट कई अथमि, पोइ मूं एनवायरमेंट में मास्टर्स कई आहे, पोइ मूं LLM कई आहे। ठीकु आहे, हिनखे डिग्रियूं इलाही। पर नंढे हूंदे ऐं बैक बेंचर हुअसि, ऐं सुठो कॉम्पिटेंट स्टूडेंट न हुअसि, ऐं जॾो शागिर्द हुअसि, ज़हीन पर कमचोर, महिनती न। पोयां लिकी रोज़ दड़का, रोज़ डेस्क ते बीठा आहियूं ऐं कन पकड़ियो पियो आहे उस्ताद जो हथ में। न बिल्कुलु कोन कंदुसि। ऐं चवां थो तंहिंजे करे सफ़ा जेके चट स्टूडेंट हूंदा आहिनि जिन जूं सपलियूं लॻी पई हूंदियूं आहिनि ऐं जिन ते वठां लॻी पई हूंदी आहे, पोयां माना तमामु घणो महिनती
पर तमाम सुस्त तरीन इंसान। सुस्त तरीन ये तो माना इहो हिकिड़ो ईअं सम्झे त हौसला अफ़ज़ाई आहे उन्हनि पेरेंट्स जे लाइ त अगरि उन्हनि जा ॿार नथा पढ़नि या बैक बेंचर आहिनि त ज़रूरी न आहे त हुन में का ॿी क्वालिटी न हुजे, हू अॻियां हली पाण खे घणो पॉलिश करे सघनि था, वक़्त जे हिसाब सां गॾु पाण खे हलाए। पोइ वरी जॾहिं 9th ऐं 10th में मूं महिनत कई त पोइ मुंहिंजी सभु A1 ग्रेड हुआ, अबव 80 हुई परसेंटेज, पर उहा जॾहिं महिनत करणु शुरू कईसीं। सही सही, मेहनत जो ख़्याल कीअं आयो भला, इहो ॾाढो ॾुखियो ख़्याल आहे। मुंहिंजी अमर जेका हुई सा वर्किंग लेडी हुई, जी ज़रीना बलोच, त उहा म्यूज़िक बि, प्राइमरी टीचर बि, ग़रीब घर, बाबा जेल में, घर ते जेको सो हिकिड़ो कमरो ऐं मानी पूरी सारी न हुअण, बाबा अम्मा सभु जेलनि में, उहा गुरबत जो दौर, टफ तरीन, हा माना बसनि में लटकी वञण ऐं मानी जी जेका घणो करे शाम जो दाल चांवर चाराना ख़र्ची साहब कॾहिं मिले कॾहिं न मिले, तंहिंजे करे ॾुखे दौर में इंटरप्ट कयां पई त असांजे प्रोग्राम में असां सिर्फ़ु ॿ ॼणा गुफ़्तगू कोन कंदासीं बल्कि असां सां कॉलर्स बि शामिल हूंदा, व्यूअर्स शामिल हूंदा, तव्हांजा असांजा जेके चाहींदड़ दोस्त आहिनि उहे बि ज़रूरु शामिल हूंदा। फर्स्ट कॉलर अची रहियो आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु आहे असां सां गॾु? हेलो, कॉल डिस्कनेक्ट थी वई। वेल नज़र लॻी वई कॉल खे। छा वेल तव्हां वरी कोशिशि कयो, असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। जी तव्हां कंटिन्यू कयो। त उनजे करे माण्हू जॾहिं ग़रीब घरनि मां अचे थो, लोअर मिडिल क्लास मां अचे थो, तॾहिं उहो माइटनि जे ॾिनल कंहिं दौलत कंहिं सहारे ते डिपेंड नथो करे, उनखे पाण स्ट्रगल करणी थी पए। उनजो फ़ाइदो इहो थो थिए जो माण्हू पाण अॻियां अचे थो, सेल्फ मेड थिए थो, ऐं सेल्फ मेड माण्हू पोइ सॼी ज़िंदगी कंहिं सहारे लाइ नथो, हुनखे मज़ो बि न ईंदो, तंहिंजे करे मज़ो आहे ई हिन में त माण्हू खे कुझु न मिले, माण्हू खे माइटनि तरफ़ां रुगो पढ़ाई मिले, थोरी पुठी ठपरे छॾीनि, माण्हू ड्रोड़ में पाण ॾेखारे छॾनि तव्हांजो कमु अॻियां वञे, पोइ पाण लहे। सही, भले शाइरी जो ख़्याल बि हुन दौर में आयो, कीअं विच विच शाइरी जो ख़्याल कहिड़ो दौर आहे थी आया या कंहिं मोहबत मां तव्हां जेको आहे कहिड़ो दौर आहे जंहिंमें शाइरी जो ख़्याल न अचे, शाइरी खां माण्हू इनकम्प्लीट आहे, तंहिंजे करे नंढे हूंदे त बाबा जे हवाले सां शाह लतीफ़ ॿुधबो हो सॼो ॾींहुं, ऐं अम्मा ॿुधाईंदी हुई, अम्मा तमामु ज़बरदस्त फैन हुई शाह लतीफ़ जी, असांजो सॼो घर, ऐं उनखां पोइ अयाज़ ऐं शेख अयाज़ त असांजे सॼे घर में माण्हू जीअं सुबुह शाम कोई पहाका चवनि या औरतूं गीत जीअं गुनगुनाईंदियूं आहिनि, ईअं असांजे घर में सॼो ॾींहुं शेख अयाज़ या उस्ताद बुखारी या लतीफ़ साईं ईअं हलंदा आहिनि। नंढे हूंदे खां यादि करण जो शौक़ु आहे, माना जीअं हिफ्ज़ कजे, ईअं शेख अयाज़ खे रटे छॾण। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केरु आहे, कंहिं जॉइन कयो आहे असांखे? कुलसुम कीरे पई हैदराबाद खां। कुलसुम कीरे, कुलसुम कहिड़ा हाल आहिनि, ठीकु आहियो तव्हां? मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र आहे, सभु ठीकु ठाक। ॿियो ॿुधायो? अल्लाह जो शुक्र आहे, तव्हां ॿियो ॿुधायो? जी छा कयो आहे भला, अॼु शुरूआति कीअं कई आहे सुबुह जी असांजे प्रोग्राम ॾिसी? जी लाइट ई कोन्हे का। बैड न्यूज़, लाइट ई कोन्हे, हलो राति जो रिपीट में ॾिसी वठिजो तव्हां। रिपीट में जागी कोन था, जगह तव्हां मां रिक्वेस्ट कयां अगरि ॾींहं जो प्रोग्राम कयो वञे त सुठो थींदो न, राति जो नोट डाउन त ॾींहं जो कयो वञे या राति जो कयो वञे, इहे तव्हांजी फरमाइश ते थींदो। ठीकु आहे, राति जो 1 बजे हलंदो रिपीट जो, बाक़ी राति जो 1 वॻे त कोन था ॾिसी सघूं, अगरि ॾींहं जो कई वञे तव्हांजी महिरबानी थींदी। अच्छा, असांजे गेस्ट आहिनि अयात लतीफ़ पलीजा साहब। जी जी जी, हिन सां ॻाल्हाईंदा कुझु? जी बिल्कुलु, ॻाल्हायो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कीअं साहिबा? कीअं आहियो? फर्स्ट क्लास, तव्हां कीअं आहियो? अल्लाह शुक्र आहे, तव्हां ठीकु आहियो? बहितरीन। तव्हां जेका ॻाल्हियूं कयो था तमामु सुठी था कयो, मुंहिंजो क्वेश्चन आहे हिकिड़ो तव्हां खां। ज़रूरु पुछो। तव्हां हाणे ताईं केतिरा किताब लिखिया आहिनि, उन में यादगार किताब तव्हांजो कहिड़ो आहे? मूंखे घणा किताब लिखिया ई कोन्हनि, 7-8 लिखिया आहिनि, पर उन्हनि में आउं सम्झां थो त मुंहिंजो हिकिड़ो लॉ जे हवाले सां किताब आहे, कानून सभिनी लाइ, उहो आउं सम्झां थो ॾाढो बेनिफिशियल आहे यूथ लाइ। ॿियो मुंहिंजो सफ़रनामो आहे यूके जो, फ्रांस जो ऐं अमेरिका जो, दुनिया पंहिंजी देश पर आहे, उहो मूंखे ॾाढो वणंदो आहे, अञा पढ़ंदो आहियां, मूंखे मज़ो ईंदो आहे, यादगिरियूं ईंदियूं आहिनि। जी जी जी, मुंहिंजी रिक्वेस्ट आहे राजा मेहमान खे घुराए होस्ट करे। हा, इहा रिक्वेस्ट असां नोट करे छॾी आहे, इंशाल्लाह जल्दी घुराईंदासीं। हाँ, इलाही परे आहिनि न राजा मेहमान साहब, कीअं ईंदा? घुराईंदासीं ज़रूर। ओके, थैंक यू सो मच प्रोग्राम में अचण लाइ। अच्छा मैडम, आप जरा मैडम खां बि थोरो पुछंदा असांजी कुआर वेठी आहे, तयार थिए पई, माशाल्लाह शादी वादी अटेंड कंदा हूंदा तव्हां बि? मैडम ईअं न चए राजा मेहमान खे घुरायो। मैडम अच्छा जी, न मैडम तव्हांजी ब्यूटिशियन आहे, वो तैयार करे पई। जी मैडम जरा बताइए हमें किस मरहले में है, अब आपने ब्लश ऑन भी लगा लिया है, बताइए।
लिपस्टिक रह गई है। अच्छा क्या कंप्लीट हो गया है मेकअप तकरीबन? चला लगाइए लिपस्टिक। और कलर कौन सा यूज कर रही हैं आप ये भी बताइए? रेड और गोल्डन। रेड एंड गोल्डन का मिक्सचर है, आप इनको मिक्स करिए। ओके ठीक है, आप जल्दी से इनको कंप्लीट करें ताकि हम कंप्लीट देखें। हाणे मुंहिंजो तव्हां खां सवाल आहे त जेके इहे कुंवारूं हूंदियूं आहिनि दुल्हनूं, दुल्हन उहे 5-5 7-7 कलाक तयार थियण जी ज़रूरत कहिड़ी आहे? हाँ मैडम जल्दी से बताएं इसका जवाब। इतनी देर तयार होने की ज़रूरत क्या है? अच्छा मुझे ख्याल में ॾिसो सर ये स्पेशल मोमेंट हूंदो आहे हर छोकिरी जी लाइफ में। अधु कलाक 15 मिंट 5 कलाक छो? अलाह अॼुकल्ह फैशन थी वियो आहे न, भला टाइम लॻे। तव्हां तयार थींदा आहियो केतिरो टाइम वठंदा हाणे आहियो? अहिड़ो न हुजे न जो माण्हू 5 कलाक तयार थिए हाँ। ऐं हिकिड़ी सरप्राइज़ मिले हाँ। ऐं सुबुह जो जॾहिं कुंवार उथे त माण्हू हा बाती पए। हाँ बाती पवे, इहो कमु न हुजे। हाँ। वेल ख़ूबसूरती त जेको आहे अलाह साईं जा जेके इंसान बनायल आहिनि सभु ख़ूबसूरत आहिनि, पर थोरो जेको आहे चवंदा आहियूं त असांजी दिलि चवंदी आहे, सभिनी लेडीज़ जी चवंदी आहे। लॻे थो तव्हांखे घणियूं शिकायतूं आहिनि लेडीज़ खां न, घणो टाइम वठंदियूं हाँ, आहिनि मेकअप में इलाही टाइम मेकअप में टाइम वठंदियूं। अच्छा मैं अची था वञूं तव्हांजी जेका आहे ज़ाती ज़िंदगी जी तरफ़ त माशाल्लाह तव्हांजी जेका शादी आहे उहा लव मैरिज आहे या अरेंज मैरिज आहे? ॿई आहिनि, माना त फैमिली जी चॉइस हुई ठीकु आहे। ऐं मुंहिंजी पसंदि हुई त सुठी फैमिली आहे, सुठो घर आहे, हाँ। तंहिंजे करे उहे ॿई ॻाल्हियूं हुयूं, माना कॉम्बिनेशन हुई। अम्मा खे तमामु घणी मुंहिंजी वाइफ एज़ ए पंहिंजी नंढी स्टूडेंट जे अच्छा। वॾनि स्टूडेंट सम्झनि कान हुई, हाँ। पर हुन सां अहिड़ी सुठी हिकिड़ी रिलेशनशिप हुई अम्मा जी। अम्मा ॾाढी भाईंदी हुई मुंहिंजी वाइफ खे शादी खां पहिरीं तमामु घणो, ऐं आख़िर ताईं जॾहिं अम्मा डेथ बेड ते हुई ऐं अम्मा खे ब्रेन ट्यूमर हो तॾहिं बि मुंहिंजी वाइफ सां गॾु रहियल हुई, तंहिंजे करे उहा हुननि में ॾाढी सुठी हिकिड़ी अंडरस्टैंडिंग हुई त तंहिंजे करे तव्हांखे न लॻंदो त ससु ऐं नुंहुं आहिनि। इहो हिकिड़ो यूनिक केस आहे। Very good. जेतिरो अम्मा हुनखे भाईंदी हुई ओतिरो वरी मुंहिंजी ज़ाल अम्मा खे ओतिरो ई भाईंदी। वेरी गुड, ॾाढो सुठो। इहे रिलेशनशिप हुअणु खपनि, तमामु बहितरीन तमामु सुठा हूंदा आहिनि। घर जा सरबराह अगरि वॾा अहिड़ा मज़बूत हुजनि न त पोइ नंढनि जो हुननि जो असर बि इलाही सुठो थींदो आहे। कॉलर बि शामिल आहे असांजे प्रोग्राम में। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। अच्छा कहिड़ी कोन्हे माण्हू बरोबर थी हलो कयां। अच्छा जी हा तव्हां इहो असां ॿुधायोसीं पहिरियों असांजी शादी जेका आहे उहा अरेंज आहे। पोइ अरेंज हुन चयो सेमी अरेंज सेमी पसंदि आहे सेमी ओके जी। ॿार केतिरा आहिनि माशाल्लाह? 4 ॿार पढ़नि था? पढ़नि था। तालीम हासिल 3 पुट आहिनि, हिकिड़ी न्याणी आहे, अच्छा। 4 ई पढ़नि था। प्री नर्सरी खां वठी वेंदे ओ लेवल जे मरहले ताईं 4 ई पढ़नि। पोइ इन्हनि ॿारनि में तव्हां पंहिंजो इन फ्यूचर कंहिंमें था ॾिसो त भई हीउ ॿार मुंहिंजो वधीक टैलेंटेड आहे या? 4 ई तमामु कॉम्पिटेंट आहिनि 4 ई तमामु ऐं हिक ॿिए सां मुक़ाबले में। हिकिड़ो तमामु कॉम्पिटेंट आहे IT में, वॾो जेको आहे कंप्यूटर में, मूवीज़ में, फुटबॉल में, ॿियो जेको आहे उहो काफ़ी सारी एक्टिविटीज़ प्लानिंग में आहे। टियों पुटु जेको आहे उहो मॉडलिंग कंदो आहे, उहो आहे 8 सालनि जो, पर मुख़्तलिफ़ कराची में सर्फ एक्सल में ॿियनि में जेका तव्हां नंढड़ो ॿार ॾिसंदा आहियो उहो पुटु आहे मुंहिंजो। ऐं चौथों धीअ जेका आहे ज़ारिन उहा शी इज़ वेरी कॉम्पिटेंट ब्रिलियंट। वेरी गुड, ॾाढा सुठा एक्टिव माशाल्लाह ॿार। इहे तव्हांजी ट्रेनिंग सां नतीजा आहिनि जेके नज़र ईंदा। कॉलर बि शामिल आहे असांजे प्रोग्राम में। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी। केरु आहे सभु बेटा? फरहान जागियान पियो ॻाल्हायां सकर खां। जी तव्हांखे सभु भली का चवंदा पंहिंजे प्रोग्राम में? कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो तव्हां? अलाह जा छा तव्हां कुझु लॻायो भाजी? अलाह जो शुक्र आहे। कमकार कीअं पियो हले?